अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा सिंधी आहियो? हाँ हाँ हेॾो अचो पिया कंपनी में कमु कंदा आहियो छा साईं हिते? हाँ, मां हिते ऑपरेशन में आहियां, ऑपरेशन मैनेजर। ऑपरेशन कंदा आहियो? ऑपरेशन मैनेजर डिपार्टमेंट आहे असांजो, ऑपरेशन डिपार्टमेंट, उन में आहियां ऑपरेशन में। अच्छा अच्छा जी जी। साईं हिकिड़ो कर थो थोरो मंडो पोइ हाणे न न, हुकुम कयो साईं। ग़रीब असां बि ॾाढो जेको हुकुम कयो आहे भाउ, हुकुम। खाधा खाधा हाणे 2-3 महीना थी विया हाणे शिकारपुर खां आयो आहियां मां। हिते हर कंपनी में भॼी 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 थकी पियो आहियां। जंहिं गेट ते बीहां थो कलाक लॻी थो वञे, अचनि था ॿिया मज़ूर वठी था वञनि, मूंखे तके हलिया था वञनि। बहरहाल हाणे तव्हां माशाअल्लाह हेॾो निकितो, मूंखे लॻो मां पढ़ियलु लिखियलु बि आहियो, अलाह तव्हांखे ख़ुशि करे कमु वठी ॾियो मूंखे। यार कमु त आहे कोन, पर पोइ बाक़ी हेॾे छा कंदा तव्हां अंदरि? ख़ैर हेल्पर जी पोजीशन ख़ाली आहे असां वटि, हेल्पर जी। ॿुधो? हा मां बि पोइ इहो नओं आहे न, मां बि त हेल्पर थींदो। हेल्पर थींदो। राज़ी कमु को मसलो सफ़ा सोलो कमु आहे। सुबुह 9 खां शाम जो 5 ताईं टाइम आहे। कॾहिं कॾहिं अधु कलाक वधीक वेहणो पवंदो आहे, 6 ताईं वेहणो पवंदो आहे। ॿुधई इहे त टाइम ॿुधी मां ओड़ो वारी कंपनी में मोटी आयुमि उस्ताद। घणो आहे? हा न, थोरो माना घटि हुजे टाइम, थोरो मां ईअं चवां जीअं माना शाम जे टाइम मां वरी घुमणु फिरणु वञा, थोरो साह पटियां या ईअं, माना थोरो घटि कयो। घटि कयो चलो। 5:30 ताईं कराईंदासीं, तूं खणी ओवर टाइम न वेहिजांइ बसि न। मुंहिंजे अंडर में आहे, मां पाणे ॾिसी वठंदुसि। 8 खां वठी 5 ताईं? हा बसि न, सही आहे न। 17,500 मिलंदे। 17,500 पघार आहे? जी जी। खाधो पीतो ॾींदा आहिनि? खाधो पीतो मंझंदि जी मानी मिलंदी तोखे, भाई राति जी मानी तूं घर खाईंदे, घर हूंदे त सुबुह जो मानी घर खाईंदे। मां हिते कराची में वरी घर काॾो आयो, मां शिकारपुर में घर आहे न मुंहिंजो। हिते रहिजांइ न, छोकिरा रहंदा आहिनि बेचलर अकेला, क्वार्टर वाटर वठी करे 2-3 हज़ार मां अंदरि रहां हिते। यार अंदरि नथो रही सघी न, अंदरि मना आहे। अंदरि माण्हू सुम्हंदो थोरी आहे, घर थोरी न, अंदरि कंपनी आहे, कमु करिणो आहे यार। अच्छा माना मूंखे जाइ वरी जेको आहे पंहिंजी हुजे माना रहण जी? हा माना हिते छड़ो मां कमु करे मोटी वञा? हा, हेॾो त असांजो ऑफिसर वञे थो गाॾीअ में। अच्छा इहो तव्हांजो मालिक आहे? इहो सेठ आहे न। हा हा, इहो हुन गेट खां वेंदो आहे न? हा, परी गेट खां अंदरि वेंदो। अदा हाणे हीअं कयो, पर ॾिसंदा रहण जो सिस्टम मां कंदुमि किथे। हा हा, टाइम में माना मूंखे थोरी गुंजाइश करे ॾियो, माना ईअं कयो तव्हां कहिड़ो टाइम करो, माना केतिरो कयूं? मां ॾिसां यादि कयां न, मां उतो काए बजे साईं मां 8 उथंदो आहियां। सही आहे। अधु कलाक मूंखे लॻंदो आहे साईं, माना जंग जो ख़्यालु करिणो आहे, कुमानी खाइणी टाइम मतिलबु 9 खां वठी 10 ताईं बसि। मां 9 खां 10 ताईं? हा हा, राति जो 10 ताईं न बाबा, बाक़ी ॾींहं जो माना सुबुह जो 9 अचां न, 10 बजे वरी मूंखे मोकिल ॾियो, माना कलाक में वरी मां घुमां फिरां वञी। माना 9 खां 10 ताईं थोरो टाइम? सुबुह जो 9 खां सुबुह 10 ताईं तव्हां कमु कंदव? हा। साहिबु पघार केतिरी वठंदव? पघार 17 चार तव्हां? हा हा, 18 करे ॾिजो बसि, 1000 मथे ॾियो, परदेसी माण्हू आहे, दुआ करूं। साहिबु मानी तव्हांखे पहुचायूं? हा मानी तव्हां ॾियो, तव्हांजी मर्ज़ी, न ॾियो बि मां पंहिंजी खाईंदुमि। गाॾी वग़ैरह खपे तव्हांखे? कार? एॾी इज़त मिलंदी? पोइ इन कंपनी में कमु वठी ॾे मूंखे। यार अजीब माण्हू आहीं यार बा। छो? हिते माण्हू परेशान लॻा पिया आहिनि, बेरोज़गारी माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो। नौकरी मां वठाए थो ॾियां, आयो आहीं त बाबा मां ॻोठां आयो आहियां शिकारपुर मां, ग़रीब आहियां, 3 महीना ख्वार लॻो पिया, तोखे मां नौकरी हिकिड़ी वठाए थो ॾियां, त उते तुंहिंजा नखरा, कमु न कंदुसि, टाइम कंदुसि मां। छो, जेको बि कमु आहे मां कंदुसि। बहरहाल मां चवां थो माना हिकिड़ो कलाक कंदुसि। तव्हां सॼे ॾींहं जो कमु कलाक केरु कंदो आहे? कलाक कमु यार केरु कंदो आहे? अरे अबा तव्हांखे जेको कमु वणे कलाक में तव्हां मां वठो न साईं। कलाक में छा कंदे तूं यार? 8 कलाक 10 कलाक तूं कलाक में करे वेंदे तूं? अच्छा बहरहाल जा माण्हू कम जा छे रहूं, ईअं बोरियूं खयूंसीं, कोड़रियूं खयूंसीं, वॾा कोड़रियुनि में जा कमु कयासीं, वाह खाटी कयासीं, हे छा हिते वधि में वधि दॿा खणी हेॾे जा हेॾे करणा। तूं कलाक मूंखे कमु वटि जेतिरो वणे वठो, ऐं पघार में थोरी वधाइजांइ 1000 रुपया कलाक लाइ। तो कलाक में कमु त बसि इहो हिकिड़ो ई कमु आहे, कहिड़ो ख़बर अथई कहिड़ो? हा, उहो जेको तेज़ाब। हा ॿियो को ॾिस मूंखे, तेज़ाब में टुबियूं हणियूं 2-3, इहो कंदे कलाक में? बस हा, मूंखे साल हिनखे छॾे ॿियो को कमु ॾिसी ॾे वेहंदे, माना हुजे अहिड़ो जेको माना मर्ज़ी वारो हुजे, कलाक वधि 1.5 या 2 वधि में वधि एतिरो हुजे। अच्छा अहिड़ो को कमु खपे? हा यार, तोखे पैसा आहिनि इन्वेस्टमेंट, कारोबार वारोबार कर वञी? न पैसो हुजे त पोइ कारोबार कयां न। पैसो बि कोन अथई, तोखे माना चई थो मां पंहिंजी मर्ज़ी सां कमु करी, जेॾी महिल दिलि चयो उथी, जेॾी महिल कमु कयां, जेॾी महिल सुम्हां, पंहिंजी मर्ज़ी जो मालिक हुजी। ऐं पैसा बि दौड़ कोन्हनि, त हिकिड़ो अहिड़ो कारोबार मूं वटि अथई ज़हन में। सही आहे? तुंहिंजी पर्सनैलिटी ॾिसी बि ॾिसो, वरी बि ॾिसो न, तुंहिंजी पर्सनैलिटी उहो कारोबार तो सफ़ा फिट आहे। हाँ सही आहे? बस हिम्मत कर, मां भरोसा न करो। तूं हीअं कर, तूं पिनणु शुरू कर। ॿुधई किथे वञू पंहिंजी मर्ज़ी ते, 2 फेरियूं हणी अचो, सुबुह जो बाज़ार में वञे, वरी मोटी आए। छा तो अदा बैठ दे न, बैठ दे अदा तूं दे मां पिना। न न, तुंहिंजी मर्ज़ी आहे, तंग न कंदा यार असांखे। न कंदा, मां तो जा त नौकरी वठी दे, कम वठी दे, चे वञी करे पंहिंजा माण्हू घुराए दे, खिलाड़ी घुराए दे, सब मुंहिंजा सख्ती न, वरी मार खाराए मता। अले केरा माण्हू, महिरबानी तव्हांजी, चङो ॾिनो हमरा ऑर्डर जी त भयो, चङो जी आया आहे, बैठ दे, मां ऑर्डर जी भयो त बस हाणे मां पिना ला चे तो।
दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।